बोल गुरु नानक देव की जय। साईं लहणाराम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन संतन महात्माओं की जय। गुरुवरी प्यारी साथ संगत सभिनी खे ओम शांति। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग नानन के छाया। सत्संग नानन के छाया। अजा मेरे घन का वाला। अजा मेरे घन का वाला। जाति नखत हजार बाबा सत्संग में। जाति नखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। आप अंदर जाजे कोराए। आप अंदर जाजे कोराए। कदम तेरे रचे तो खाए। कदम तेरे रचे तो खाए। पिया सब हरद्वार बाबा सत्संग में। पिया सब हरद्वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। चोरी आयो चोरी करंदो। चोरी आयो चोरी करंदो। पूरत पट मां कुछ न वरंदो। पूरत पट मां कुछ न वरंदो। घड़ी पलक दिसार बाबा सत्संग में। घड़ी पलक दिसार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ओम नाम जी देवी आए। ओम नाम जी देवी आए। सब के पार पहुँचाए। सब के
सतगुरुदेव भगवान की जय। सब तीरथ पूरे सतगुरु जे चरणनि में आहिनि। सभु तीरथ सतगुरु जे चरणनि में आहे। किथे बि वञण जी ज़रूरत कान्हे। गंगा जमुना सरस्वती सभु हुन जे चरणनि में अची वेंदियूं। सतगुरनि जो दर्जो एॾो वॾो आहे। भॻवानु पाण खां मथे गुरूअ खे कयो आहे। उहो आहे न, गुरु गोबिंद दोनों खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आपणे जिन गोबिंद दियो बताए। तो जो भॻवानु कंहिं ॾेखारियो? गुरूअ ॾेखारियो न। गुरु भॻवान खां बि मथे आहे। हिकिड़ो गुरूअ जो सिख गुरूअ जी शेवा पियो करे न। झूपड़ी हुअ सफ़ा नंढड़ी, त अंदरि गुरूअ जी शेवा पियो करे। गुरू आयोसि त दर तो खड़केसि, त चएसि तो केरु? त चईसि मां भॻवानु। दर खोल। त चईसि ॿाहिरि बीह, हींअर मां दर न खोलींदीमांइ। मुंहिंजे कुटिया में ॿ ॼणा ई मापंदासीं, हिकु मां ऐं हिकु मुंहिंजो गुरू वेठो आहे। तुंहिंजी जॻहि कान्हे। चईसि हे छा थो चईं? मां पाण भॻवानु आयो आहियां। चईसि पर मूंखे कुटिया में जॻहि ई कान्हे, मां गुरूअ जी शेवा पियो थो कयां। हींअर दर न खुलंदई, पोइ अचिजांइ। वरी थोरी देरि रखी वरी दर खड़कायईंसि। चईसि अञा मुंहिंजो गुरू वेठो आहे, पोइ अचिजांइ। त भॻवानु चईसि मां हिकु दफ़ो वेंदोमांइ, पोइ वरी न ईंदोमांइ। माण्हू मुंहिंजे लाइ सिकंदा आहिनि, अलाए केॾा तप कंदा आहिनि त भॻवान जो दर्शन मिले। मां तोखे सीढ़ी साम्हूं खां दर्शन ॾियणु आयो आहियां, त तूं दर नथो खोले। चईसि भले हलियो वञ। चङी देरि थी, जॾहिं गुरूअ मां वांदो थियो त गुरूअ चईसि हाणे मां वञा थो। त हिन दर खोलियो त भॻवानु बीठो। चईसि तो जो चई त मां हलियो वेंदोमांइ, हाणे न ईंदोमांइ। त चईसि कीअं वञा? तूं गुरूअ जी शेवा एॾी मथे पियो सम्झे, मूंखां वधीक गुरूअ खे थो मञे, त मां ई गुरूअ खे पाण खां ऊचो दर्जो ॾिनो आहे, त मां कीअं वञा? गुरूअ जी शेवा पियो करे त मां ईअं पियो सम्झां मुंहिंजी शेवा थी थिए। त हे चए थो सभु तीरथ गुरूअ जे चरणनि में सम्झ। गुर चरणनि में चारई धाम, लहणा राम चवलाया। गुरूअ जे चरणनि जी असां शेवा कयूं ई सम्झ 4 धाम यात्रा असां करे छॾीसीं। होॾे वञण जो कोई ज़रूरी कोन्हे, एॾियूं तकलीफ़ूं करण जा, एॾा ख़र्च करण जा। पर कयूं गुरूअ जी शेवा भाव सां, श्रद्धा सां। ईअं न ख़ाली चऊं भई हिन में निकिरे थो त हा बसि गुरू चरणनि में चारई धाम आहिनि त असां न वञूं। उहो भाव खपे, उहा श्रद्धा खपे। ॿुधाईंदा आहियो गंगा कोन हो जो गंगानंद खे सत्सु हा इहो ॿुधायो न ससु नुंहुं हुयूं। हा त उहा ॿुढी ससु जेका हुई न, उहा वञे पई हरिद्वार करणु। त नुंहुं खे थी चए मां वञा थी यात्रा करणु। त हिन खे वेचारी नुंहंस खे दिलि थी थिए, त चएसि थी पोइ मूंखे बि वठी हल न यात्रा करणु, गंगा ते सनानु मां बि करे अचां। त चईसि तुंहिंजो कहिड़ो ज़रूरु आहे, तूं घरु वेठी हुज, तूं हिते ई वेहीसि, ज़रूरु कान्हे मां वञा थी। थोरो माना घटि वधि बि ॻाल्हाएसि थी नुंहुं खे। त हीअ वई नुंहंस ससुणसि सनानु करणु। त उते जेका लोटी खणी वई नी, उहा लोटी गंगा में ॿुॾी वियसि। त लोटी जो ॿुॾी वियसि त होॾां उहा नुंहंस खे सची अहिड़ी भावना हुई त उहा पुकारे पई गंगा माता, भई मां त तो वटि अची नथी सघां, मूंखे ससु वठी कोन वई आहे, मूंखे दर्शन ॾे तूं घर वेठे।
त हिन जी जो सची भावना हुई त हिन जे पधर में गंगा पई वहे, त हीअ सनानु पई करे हुन में गंगा में, छो जो हीअ पहिरें खां ई भक्तियाणी हुई, सत्संगनि ते रोज़ु वेंदी हुई। त उहा लोटी लुड़ंदी लुड़ंदी हिन जे पधर में आई, त हिन लोटी जी लोटी त अम्मा जी आमा खणी वई हुई, आहे त उहा लोटी खणी न रखी पंहिंजे घर अंदरि। हुन होॾे लोटी ॻोल्ही पर हाणे लोटी मिलेसि ई न, त आई उहा यात्रा पूरी करे। त चईंसि अम्मा यात्रा करे आई आहियां। चईंसि छॾ त सही, कुरके पई अलाए छा, वञण बि ख़ुशीअ सां न पई ॾिए, लोटी गुम करे आई आहियां। चईंसि लोटी कीअं गुम करे आई आहीं? चईंसि हा लोटी गुम थी वई, तूं कुरके पई न, ख़ुशीअ सां मोकल ॾियां नी, वञा पई त तूं बि पुठियां संभरी वेही पई रहीं, त मां बि हलां। हिते बि ॻाल्हाएसि थी ॾाढो। त उहा चुप करे वीचारी वेही रही, चए पई छा चवांसि हाणे, हींअर ईअं त मञींदी कान। त हीअ चएसि पई अम्मा तव्हां वियव न त पुठियां मां बि गंगा में सनानु कयो। चईंसि तो किथां गंगा में सनानु कयो? चईंसि हा गंगा माता हिते आई, मां हुन में सनानु कयो। चईंसि गंगा माता हिते कीअं ईंदी? सभु वेंदा आहिनि उते सनानु करणु, वरी तो हिते सनानु कयो? चईंसि हा। त लोटी खणी थी अचेसि, चएसि थी हीअ लोटी ॾिसो तव्हांजी गंगा माता ॾेई वई आहे मूंखे। त उहा त वाइड़ी थी वई ॿुढी। चई हे छा, मां उते वियसि त बि हिन जहिड़ो दर्शन कोन कयो, हिनखे घर वेठे गंगा माता दर्शन ॾियणु आई आहे। ऐं कंगणनि वारो रविदास कंगण वारो कीअं आहे? हा ईअं ई रविदास चमाड़, हा जंहिं शहर में रहंदो नी उन शहर जो हिकु ब्राह्मण वञे पियो गंगा में सनानु करणु। त रविदास खे ॿुधाए थो त मां वञा थो गंगा माता खे सनानु करणु। त रविदास टको ॾिनईसि, चईंसि मुंहिंजो गंगा माता खे हथ में ॾिजां। त ब्राह्मण चए पियो चरियो अलाए छा, गंगा माता हथ में कीअं वठंदी? चईंसि तूं मुंहिंजो ॾेई अचिजांसि। त हे वियो, त टको जीअं भई रविदास ॾिनो आहे त ईअं उछले पियो, भई रविदास जो टको अथई त गंगा माता निकिरी आई ॿाहिरि, टको ईअं हथ में वरितईंसि। भई सभु वाइड़ो थी वियो, चई हे छा, टको ॾिनईसि त सही हिनखे गंगा माता जो दर्शन बि कयईं। ऐं गंगा माता हिनखे ॾिनो हिकु हीरनि जो कंगण, कंगण अहिड़ो छा अजगैब। चईंसि हे मुंहिंजो रविदास खे ॾिजां। ब्राह्मण आयो खणी कंगण, उते आयो त हिन जो मनु फिरी वियो, चए पियो अहिड़ो सुहिणो कंगण, एॾो सुठो हीरनि जो, रविदास छा कंदो हिन कंगण खे? छो न मां हिन शहर जे राजा खे वञी ॾियां इहो कंगण, त मूंखे मन घुरियो इनाम मिलंदो, अहिड़ो कंगण ॾींदोमांसि। त हे राजा वटि वियो, राजा खे हिन कंगण ॾिनो, त राजा ॾिनो पंहिंजे राणीअ खे, हिनखे इलाही मुल्ह ॾिनई, छो कंगण ॾाढो सुठो। त राजा ॾिनो पंहिंजे राणीअ खे उहो कंगण। राणीअ चईंसि हाणे मां हिकु कंगण पाए कीअं घुमंदसि, मूंखे ॿियो बि कंगण खपे, अहिड़ो मूंखे ॿियो बि आणे ॾे। राजा वरी सॾु करायो ब्राह्मण खे, चईंसि हाणे जितां तूं इहो कंगण खणी आयो आहे अहिड़ो मूंखे ॿियो बि आणे ॾे, मुंहिंजी राणी न त रुसी वेंदी। हाणे ब्राह्मण त चए हाणे मूंखे त गंगा माता ॾिनो, उहो बि ॾिनो ई रविदास लाइ कंगण, हे त मां मूंखे मन में लालच जागी, मुंहिंजी नियत फिरी जो मां हिनखे ॾिनो, हाणे मां ॿियो कंगण अहिड़ो किथां आणे ॾियांसि। आयो रविदास वटि, ॾाढो मन पछताए पियो, रोए पियो, चरणनि ते किरी पियुसि, चएसि पियो कीअं बि करे हाणे मूंखे अहिड़ो कंगण घुराए ॾे गंगा माता खां, न त राजा मूंखे फांसीअ ते चाढ़े छॾींदो। मां हुनखे हीअं भई तुंहिंजो कंगण गंगा माता ॾिनो, मां उहो राजा खे ॾेई आयो आहियां, हाणे राणी थी ॿियो घुरेसि कंगण, हाणे मां पियो आहियां मुंहिंजी छा कयां? चईंसि बसि एतिरी ॻाल्हि न, मां वठी थो ॾियां गंगा माता खां कंगण। त उहो चमड़े जो जेको पाट भरे रखंदो न, जंहिंमें पिसाईंदो चमड़ा, चंपलियूं ठाहींदो रविदास,
त उन में ईअं हथ जोड़े प्रार्थना कई गंगा माता खे, त गंगा माता उन में प्रगट थी वई। ओ कंगणनि जा ईअं ढेर लॻी विया। चईंसि हाणे हिन मां ॻोल्हे खण जेको तोखे ॾिनो आई। मां त कंगण ॾिठो कोन हो, ॾिठो बि तो मिलियो बि तोखे, त हाणे उन मां अहिड़ो ॿियो ॻोल्हे खणेसि कंगण। पोइ त उहो ब्राह्मण एॾो लॻी थी वियो, चई हे छा हिनजी एॾी कमाई, जो गंगा माता हिनखे घर वेठे दर्शन थी ॾिए, एॾा ढिघ कंगण खणी आणे रखिया अथईंसि। पोइ इहा ॻाल्हि आस्ते आस्ते राजा वटि वञी थी पहुचे। त हीअं भई रविदास जी एॾी भई भक्ति कयल आहे। हुन ब्राह्मण ॿुधाईंसि ईअं, त राजा चई हाणे मां इनखे गुरू कंदुसि रविदास खे, हिनजी जो एॾी भक्ति कयल आहे। चए थो त अचे थो रविदास वटि राजा। हाणे हिन लाइ त भाव खपंदो आहे न, हे त ॿुधे ॿुधाए आयो, त चमत्कार ॾिसी ऐं नमस्कार करणु आयो, त चईंसि मूंखे भई नामदान ॾे, मूंखे तोखे गुरू करिणो आहे। त रविदास हुन में हिन चमड़े में ॾिनईसि जल ठाहे, चईंसि पी। त हाणे राजा खे त हुन मां किरियत पई अचे, त हिन में कीअं मां जल पियां, ही ॾिनो वरी चामे ताईं। त राजा छा कयो, उहो हिन खां रविदास खां वठी ऐं पीतई कोन, पीअण जो ईअं बहानो करे सॼो पंहिंजे कोट ते हारे छॾियईं। हली वियो राजा त पंहिंजे घर, कोट वियो ॿिए धोबीअ वटि धुअण में, त ॾिठई जो दाग आहे धोबीअ जे ज़ाल, ॾिठो त कोट में हेॾो दाग आहे, त उहो खणी चूसियईं। दाग धुअण में न पियो वञे, त दाग जीअं चूसियईं त हुन धोबण खे टिनी लोकनि जी ख़बर पइजी। एॾी संतनि में करामत ऐं शक्ति आहे, पर संत करामत ॾेखारींदा कान आहिनि। चवंदा आहिनि करामत कैर जो घर हूंदो आहे। राजा खे पछतावो थिए, राजा वरी वियो रविदास, चईंसि हाणे उहा वेल वई। घड़ी बि कंहिंखे हथ अचे, उहा पाण खे नथी ख़बर पए, उन में एॾी कृपा भरियल आहे। कई घड़ियूं हा सची खणो जेके खपेव, अठानी खई कोन खणंदा, त हिन खाली अठानी जी मां कीअं खणां, तेॾी महिल नथी अचे न सम्झ। नाम जी शक्ति रिद्धियुनि सिद्धियुनि जी शक्तिअ खां वधीक आहे। नाम जी शक्ति त वधीक आहे न, रिद्धियूं सिद्धियूं सभु नाम जे पोयां आहिनि। नाम आहे एको ऐं रिद्धियूं सिद्धियूं ॿियूं। एको न हुजे त ॿुड़ीअ जी काई क़ीमत ई कान्हे। संसारी पदार्थनि जे अचण जी ख़ुशी ऐं वञण जो ग़म न कर। न को अचण जी ख़ुशी कर, न को वञण जो ग़म कर। अचण जी ख़ुशी न कंदासीं न त असांखे वञण जो ग़म न थींदो, पर असां मिलनि था त ख़ुशि था थियूं न। संसारी पदार्थ असांखे मिलनि था त उन में ख़ुशि था थियूं, त पोइ वेंदा त ग़म थींदो असांखे। चए थो न को अचण जी ख़ुशी कर, न को वञण जो ग़म कर। जितां आया उते विया। संसो या भरम करण जी आदत छॾींदे त सुख जी प्राप्ति थींदई। संसो ऐं भरम कंहिं बि ॻाल्हि में न कजे, ईअं कंदासीं त ईअं थींदो, ईअं कंदासीं त ईअं थींदो। हे हीअं कयोसीं नी तॾहिं हीअं थियो। उहो
कंदासीं न त ज नड़ंदो। जेके नथा कनि उन्हनि खे कान नड़ंदा पर जेको न कंदे त सुखी रहंदे। जेको भॻवान जे निमित कार्य थो करे तंहिंखे पाप नथो छुए। जेको भॻवान जे निमित कंदो उनखे पाप कीअं छुअंदो। असां पंहिंजे निमित पंहिंजे लाइ था कयूं, स्वार्थ लाइ। जेको भॻवान लाइ कंदो त उनखे त उहो सम्झ ब्रह्म ज्ञानी थी वियो। ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप, जैसे जल में कमल हले। कमल रहे बि जल में पर न्यारो। ब्रह्म ज्ञानी ईअं रहे बि संसार जे विच में पर निर्लेप न्यारो। हिकिड़ो कृष्ण भॻवान जो भॻत हो, सॼो ॾींहुं पियो भागवंत पढ़ंदो हो, सॼो ॾींहुं, पर काई बि इच्छा न। कोई चएसि न मुंहिंजे घर भागवंत जो पाठ करे ॾे त उनखे भागवंत जो पाठ करे ॾिए, पर वरी पंहिंजो पाण करे अचे। हू त मां उन लाइ कयो न, सॼो ॾींहुं पढ़ंदो हो। ने घर वारा कख थिया अची त हे करे छा थो, न कुझु कमु न कार न धंधो न वहिंवार। त कंहिं सलाह ॾिननि त हिनखे परणाए छॾियो। ज़ाल ईंदसि त पाण ई अकुल ठिकाणे अची वेंदुसि, कुझु त कंदो न, जवाबदारी पवंदसि। हिनखे माइटनि परणायो, परणायंसि त बि हिनजी उहा ई प्यार। सॼो ॾींहुं भागवंत खणी वेठो। मुंहिंजी ज़ाल पई चए त हे करे छा थो, सुभाणे जो असांखे ॿार ॼमनि किथां खाईंदासीं। न को तो कुझु कमाए, न को करे, न नौकिरी न धंधो। त घोट खे चए थी त तूं इजाज़त ॾे त मां कुझु कमकार कयां। खाइण लाइ त खपंदो न घर में। चईसि भले कर। हे न ॿिनि में न चइनि में। त हिनखे रोटी सुठी करणी हूंदी, ॾाढी हथु ॾाढो सुठो हुअसि रोटीअ में। ॿिनि टिनि घरनि जूं रोटियूं ठाहे ईंदी हुई। उन मां जेको मिलंदो हुअसि उहे घर में अची खाईंदी हुई, थोरो बचाईंदी हुई। आस्ते आस्ते हिनखे ॿ टे ॿार बि ॼावा हुआ। हिनजी मिड़ई उन मां पूरी थी पई वञे, बचेसि न पियो। पर इहे ख़ुशि हुई। चए पई हाणे पूरी थी वञे, 2 टाइम रोटी खाऊं था, हिन खां वधीक छा खपे। घोट खे कॾहिं चवंदी कोन हुई कुझु। हिकिड़े ॾींहुं हुन शहर में संत था अचनि, 10 संत। पुछाईंदा चवनि था भई कोई भगत जो घर हुजे त असांखे ॾसियो त असां उते वञूं। त हिन जो ॾस था ॾियनि शहर जा माण्हू, इहो भई शेवा कंदो अथई, वञ इहो भगत अथई। आया हिन वटि, हू त भागवंत पढ़े पियो, उथियो ई कोन। हिनजी ज़ाल संतनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वई। त हू चवनिसि था त बच्चा असां 10 ॼणा आया आहियूं, वञिणो आहे प्रयागराज। रस्ते ते काशी पियो अचे त तो वटि आया आहियूं, तुंहिंजो कंहिं ॾसु ॾिनो आहे, असांखे रसोई खाराए, बुख लॻी आहे ॾाढी। हीअ त भई मुंहिंजी रोटी पाणी खाई तेॾी महिल उथिया आहिनि, बासण बासण मले ठाहे ऐं रखिया हुआ। प्यारियुनि पाणी बाणी प्यारियुनि, रंधिणे में वेही ॾिसण कुझु सीधो सामान हुजे त ठाहे खारायनि, ऐं एॾो त हुअसि कोन सीधो। वरी वई अंदरि पंहिंजे कमरे में, थोरा घणा पैसा हुजनि त भला वठी अचां, पैसा कोन हुअसि एॾा। हाणे छा कयां, ॿियो त कुझु मूंखे आहे कान।
कुझु हुजे घर जा बासण टपड़ हुजनि त उहे विकिणी अचां, सोन हुजे कुझु त उहो ॾेई अचां, पर उहो बि कान्हे मूंखे। कीअं कयां हाणे, छा कयां? इहो ओॾे वञी ओॾे पई वञे, ओॾे वञी ओॾे पई वञे। संत सम्झी विया। तूं जेको हिननि जो वॾो संत हो न, उहो तो चएसि त पुत्री तूं परेशान न थी, असांजो हाणे टाइम थी वियो आहे, वञूं था, तूं असांजी चिंता न कर, असांखे प्रयागराज पहुचणो आहे, असांखे बुख कान्हे। ईअं पई चए, आया त चइनि असांखे ॾाढी बुख लॻी आहे, रसोई खाराए, हींअर चवनि था बुख कान्हे। हू त वीचारा हली विया, कुझु हिनखे चयनि कान। ऐं कॾहिं इहा घोट खे चवंदी कोन हुई, उन ॾींहुं लॻसि कावड़। संत हीअं मुंहिंजे दर तां बुखिया वञनि, एतिरो बि पाण वटि न हुजे जो मां संतनि खे भोॼन खारायां। त वञी ऐं भागवंत जेको पढ़े पियो न, ईअं खसे ऐं वरी खणी उछलियईंसि। सॼो ॾींहुं इन में पूरो लॻो पियो आहे भागवंत। चए थो कृष्ण भॻवानु आहे, कृष्ण भॻवानु आहे। कृष्ण भॻवानु छा ॾिनई तोखे, छा मिलियो असांखे हिन मां? तूं चवंदो आहे न त साक्षात कृष्ण भॻवानु आहे, कुझु ॾिनई त कान। संत पंहिंजे दर तां बुखिया था वञनि, हली विया, तोखे इहा ख़बर कोन थी पवई, इहो भागवंत खणी निकिरी वञ। इहे वीचारो रोए बि पियो, भागवंत कच्छ में खणी ऐं निकिरी वियो घर मां। उते वञी ऐं नंदीअ जे किनारे ते वेही रोए पियो। चएसि पियो, मां त कॾहिं भागवंत खे हिनखे पोथी न सम्झो आहे, मां त तुंहिंजूं लीलाऊं हिन में ॾिसंदो आहियां, साक्षात तोखे सम्झंदो आहियां। कॾहिं मां ईअं न सम्झियो आहे त हे भई मां शास्त्र थो पढ़ां, किताब थो पढ़ां, मां त ईअं ई सम्झंदो आहियां मां कृष्ण सां थो ॻाल्हायां। ईअं रोए बि पियो ऐं चए बि पियो। होॾां हाणे हिन जो माईअ हिनखे ॻाल्हायो त कृष्ण भॻवानु सही न सघियो, नंढे ॿार जो रूप धारे ऐं आयो ब्राह्मण जे घर। ब्राह्मणीअ दर खड़कायईंसि, दर खोलियईंसि, मथे ते टोकरी खणी ऐं आयो। खॼेसि बि न पई टोकरी, नंढड़ो हो। त दर खोलियईंसि, चयईंसि तूं केरु आहे? जवाबु नथो ॾिएसि। चयईंसि बच्चा ॿुधाए केरु आहे, अकेलो आयो आहे, तुंहिंजा माता पिता काथे आहिनि, तोखे छो अकेले खे मोकिलियो अथनि? हेॾी टोकरी खई अथई, खॼई बि नथी। त हू इशारा थो करेसि, मां भई ॻाल्हाए नथो सघां, गूंगो आहियां। चयईंसि ॻाल्हाए नथो सघें? चयईंसि न, गूंगो आहियां। चयईंसि हा। चयईंसि पर पोइ केरु आहे, हिते छो आयो आहे? त चएसि थो मूंखे पनो पेन ॾे त मां लिखी ॾियां। पहिरियों इहा टोकरी वठि मूंखां। टोकरी हुन लाहे रखी, टोकरी हुई ॻोड़ी, पनो ऐं पेन ॾिनईसि त हुन में हुन लिखी ॾिनईसि। लिखी ऐं कागर बंदि करे वारे ऐं हुनखे ॾेई, उहा जो खोले ऐं पढ़े थी, तेसि ताईं हू त अंतर्ध्यान थी वियो। हिन खे जो ॾिठई त हिन जी त नज़र हुन तां हटे ई न पई। अहिड़ो रूप, अहिड़ो सुंदर, पीड़ी धोती पातल, पीतांबर पातल, मथे ते साफ़ो बदल, वैजंती माला पातल। हीअ ॾिसी ईअं वाइड़ी पई थिए भई कंहिंजो अहिड़ो ॿारु आहे। त चिठी जो पढ़े त हुन में लिखियो हुअईं त तूं मुंहिंजे कद ते न वञिजां, मुंहिंजो कदु नंढो आहे, उमिरि मुंहिंजी वॾी आहे ॾाढी, ऐं तुंहिंजो घोटु आहे न सालनि खां वठी मुंहिंजे कुल लाइ भागवंत जो पाठ कंदो आहे, कॾहिं कुझु वरितो कोन अथई। मां उनखे कॾहिं भई तनख़्वाह ॾिनी कान्हे, न को न घुरी आहे। त अॼु मां सॼी ज़िंदगीअ जी मूड़ी जेका हुनजी थिए नी, उहा मां खणी आयो आहियांसि। ब्राह्मण अचे त उनखे ॾिजां। हीअ त ओॾे ओॾे ॻोल्हे, हाणे उहो ई कान। ॿारनि खे मोकिली, चईसि वञ तूं पिणे खे ॻोल्हे अचु। विया झटि उते नंदीअ जे किनारे तां पीउ खे वठी आया। चईसि हल मैया सॾई थी। आयो
आयो जो त ॾिठईं त घर पियो चिलके। वो टोकरी हुन माईअ जो खोली त अंदरि हीरा लाल जवार सोन चांदी। हुन चयईंसि छो अॼु कुझु घर में आहे छा भला? अॼु घर मूंखे ॿेतरियां ॿेतरियां थो लॻे। त ॿुधाईंसि, चयईंसि हिकिड़ो अलाए कहिड़ो नंढो बालक आयो हो, हीअ मथे ते टोकरी खणी आयो, खॼेसि बि न पई टोकरी। टोकरी रखी वियो अथई ऐं चयो अथई त मुंहिंजे कुल लाइ जेके भागवंत जा पाठ तो सॼी ज़िंदगीअ में कया आहिनि न, हे उन जी तनख़्वाह अथई। मां भई कॾहिं ॾिनी कोन थी मांसि, न को हुन घुरी आहे, को कॾहिं तो ॿुधायो त कोन अथई त मां कंहिंजे लाइ कयां थो पाठ। मां जो चवां पई त सॼो ॾींहुं भागवंत छो थो पढ़े, त तो कॾहिं ईअं बि त कान ॿुधायो अथई त मां हिन जे घर लाइ थो पढ़ां। त चईंसि केरु ॾेई वियो, इहो केरु हो? चईंसि अलाए केरु हो, उहो त मां सुञाणा कान पई, पर पीतांबर पातलुसि, पीली धोती पातलुसि, गले में वैजंती माला पातलुसि, हिकु कन में कुंडल पातलुसि। चईंसि बी भागवंत खोलियईं, भागवंत जो 10 सिकंद खोले उन मां हिकिड़ो सलोक पढ़ियईं। उन में सॼे में उन सलोक में कृष्ण भॻवान जे रूप जो वर्णन कयल आहे, भई अहिड़ो अहिड़ो आहे, श्याम वरण, अहिड़ा वस्त्र पाईंदो आहे, हिकु कन में कुंडल पाईंदो आहे ऐं 2 सोने जूं मालाऊं पाईंदो आहे, हिकु वैजंती माला पाईंदो आहे। त चईंसि हा इहो जेको तूं चईं थो न, इहो ई आयो ई बालक। त उहो चएसि थो त इहो बालक कोन हुई, इहो त पाण भॻवानु हुई, जेको पाण खे हेॾो ॾेई वियो आहे। मां त कंहिंजे घर जो पाठ कोन पढ़ंदो हुउसि, मां निष्काम जेका पाठ कंदो हुउसि न, जेका शेवा भॻवान जी कंदो हुउमि, ऐं मां कॾहिं ईअं न सम्झंदो हुअमि त मां कोई पोथी थो पढ़ां। मां साक्षात कृष्ण भॻवानु सम्झी करे उन सां ॻाल्हाईंदो हुउसि, उन जूं लीलाऊं ॾिसंदो हुउसि, मूंखे सभु उहो ॾिसणु ईंदो हुओ। तॾहिं मूंखे इन मां भागवंत मां उथणु दिलि न थींदो हुओ। त मां निष्काम पढ़िया आहिनि त भॻवानु पंहिंजी शेवा भई लेखे लॻाई आहे, भई मुंहिंजी कई अथई। जेको निष्काम शेवा कंदो सम्झ भॻवान जी थो करे। मां कॾहिं हुन खां घुरियो कोन्हे कुझु। अहिड़ो भॻवान भगत तॾहिं चवंदा, भगत भॻवान खे अथई ॾाढा प्यारा, साईं लाला राज जा अथई रंग निराला। हे कल्ह जेको हेॾो तू थियो आहे न, प्लेन में हेॾा माण्हू जेके मरी विया आहिनि, सड़ी सभु तू थी विया, अॼु ॾेखारियो अथनि हुन मां हिकु भगवत गीता निकिती आहे, हुनखे कुझु न थियो आहे, कुझु न थियो आहे। अची विया वीडियो अची विया। हा सभु ॾेखारियो पन्ना खोले जेके अंदर कृष्ण जा फोटू सभु खणी वियो न गीता। हा कंहिं वटि हूंदी न। ऐं वो मेन शइ बि निकिती आहे न, जेकी हवाई जहाज में आवाज़, वो कुझु न कारण कान लॻे बसि। हा हिन जो बि अंदरि ॻाल्हाए था न, इहो सॼो निकितो आहे हिन मां। बाहि लॻे त उहो ॻाल्हाईंदा त सही, हा उहो सॼो माना निकितो आहे। इन ई माना पियो आहे, हिन में आवाज़ ईंदो आहे। भई कुझु बि दुर्घटना थिए त माना उन में आवाज़ भरिजी वञे, कुझु बि चवंदा हुजनि त इन में सॼो निकितो आहे। इहो केॾो वॾो चमत्कार आहे, भगवत गीता निकिरे, ईअं कुझु बि न थियो आहे। पर हिकु ॼणो बचो आहे, चमत्कारी माण्हू था चवंदा, चमत्कार आहे। हिकु ॼणो जंहिंमें ख़बर ई कोन्हे कीअं बचियो आहे। ओॾी महिल त सुध बुध ई न हुअसि। बचाइण वारो वॾो चवंदा जिते किरियो आहे उते 30 डॉक्टर ट्रेनिंग पिया ॾियनि, 30 डॉक्टर इलाही इन 30 खां मथे अञा आंकड़ो नथा ॿुधाइनि। मथे नाम जपे विषयनि खां वैराग धारण कर त मन वस में अची वेंदा आहिनि। वस में नाम जपे विषयनि खां वैराग धारे छॾ त मन वस में अचे। मन पंहिंजे खे वस में कर, नाम जे डोर सां काबू कर, उहो नाम सां ई काबू थींदो। हीलो ॿियो कोई उन लाइ न कर।
नाम जे डोर सां क़ाबू कर। भॻति कंहिंजी बि नास नथी थिए। शरीर त्यागण खां पोइ हर हिक जीव खे पंहिंजा अॻिला संस्कार प्राप्त थींदा आहिनि। अॻिला संस्कार जेको मन लहिणो ॾियणो जंहिंजो जिते भई हूंदो, जेको अध में छॾे वेंदा, वरी उते वञी जनम वठंदा। भॻति अध में छॾियल हूंदी त वरी ॿियो जनम अहिड़े हंधि मिलंदुसि जो नंढे खां ई कंदो, अहिड़े गुरमुख कुल में जनम हुनखे मिलंदो। भॻति करणी अथई त भॻवान जी प्राप्तीअ लाइ कर, आशाउनि जे पूरे थियण लाइ न। सची ॻाल्हि आहे नी, आशाउनि जे पूरे थियण लाइ न कर, भॻवान खे पाइण लाइ कर। छो जो भॻति चवंदा आहिनि त हिकु वहिकिरो आहे, जहिड़ी बि जिते हेठां ई हूंदी उते पाणी कीअं वेंदो आहे, त भॻति बि ईअं आहे। जहिड़ी इच्छा रखी जेको कंदो न त उनखे उहा मिलंदी। राक्षस ॾिस जहिड़ीअ भावना सां कनि पिया त उन्हनि खे अहिड़ा वर मिलनि पिया न। उहा त राक्षस कनि बि इन लाइ पिया त कुल उन्हनि जो देवताउनि जो नाश थिए, या मां सभिनी ते विजय पायां। सभिनी राक्षसनि ईअं कई आहे न। रावण खे केॾा वर मिलियल अथसि, पर तॾहिं बि आख़िर मन बुलायईंसि त भॻवान नी जेॾी महिल वर थो घुरेसि, मां कंहिंजे बि मथां न मरां, न देवता न दैत न यक्ष न किन्नर न पशु न पखी, अलाए घणा नाला खणी वियो। माण्हू चयईं कोन त माण्हूअ जे हथां न मरां, तॾहिं श्री राम खे माण्हूअ जो रूप धारणो पियो। त इहो बुलाइण वारो त भॻवानु आहे न उन्हनि, भले ॾिनईसि बि सभु। कुंभकर्ण खे चईंसि तूं घुर, त कुंभकर्ण खे रावण चए थो त इंद्रासन घुरेसि, इंद्र जो आसन भई घुर, इंद्रासन। त हुनखे अहिड़ी को सरस्वती माता अची वेठसि ज़बान ते जो चईंसि निंद्रासन ॾे। सभिनी खाई वेंदो त कहिड़ो चओ, छह महीना सुम्हे छह महीना जागे, हिकु राति जागंदो, छह महीना सुम्हंदो। ऐं हनुमान राम लाइ भक्ति उन कई राम लाइ जीअं चाहे पियो करे थो करे, उन राम लाइ कई। रग रग में राम सुने, रग रग में भॻवान खे चवनि पिया तूं कोई बांदर छो थिए, ॿी देह बि धारे पियो सघी न कहिड़ी बि, त चई ॿी देह धारियां त मूंखे सनानु पाणी कपिड़ा रोटी वटि मूंखे ध्यानु रखिणो पए न। इहो टाइम वञे मुंहिंजो। बांदर थिए त कंहिं ॻाल्हि जो बंधन त कोन्हे न, माण्हू थिया त अहिड़ा बंधन आहिनि न। मां इहो गुरू फल फुल खाई बसि सॼो ॾींहुं शेवा पियो कयां भॻवान जी। भॻति पर छा कई, केॾी कई भॻवान जी सफ़र खां वधी वियो। हिन में केॾा दफ़ा ॾिस कयूं कृष्ण महाभारत में भॻत लाइ भॻत, पोइ तॾहिं त भॻत भॻवान खे ॾाढा कया। पर जेतिरियूं हिन जूं हनुमान जूं मंडलियूं आहिनि, नंढा 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 राम भॻवान जा आहिनि। जिते बि ॾिसो भई हेॾी भले हेतिरी हनुमान जी, जिते बि ॾिसो हेतिरी हनुमान जी। हाणे खां ई नाम जो अभ्यास कयो वेंदो त मरण वक़्तु मन में नाम जो सिमरन थींदो ऐं 84 जे चक्कर खां मुक्त थी सघंदी। सची ॻाल्हि आहे, हाणे खां ई अभ्यास कंदासीं त मरण वक़्तु यादि ईंदो, अंत घड़ी तॾहिं सफली थींदई। नाम जपण जी जे आदत हूंदई, उहा आदत पियल हूंदी न त अंत समय सां राम नाम निकिरंदो। हीअं न त मस्ती कोन्हे जो असां सॼी ज़िंदगी ऐशन अशरतनि में विञाई हुजे ऐं मरण महिल चऊं असांजे वात मां राम नाम सतनाम वाहेगुरु ओम निकिरे, कोन निकिरंदो। भक्ति कयल हुई त ॿेड़ में वञी चयोसि न रामानंद राम ॿेड़ में छा सोचो
पछाड़ी अंत समय जहिड़ीअ रीति संसारी आदमी काल जे वस थी शरीर त्यागे थो, तीअं नाम जो अभ्यासी काल खां निर्भय थी पंहिंजे इच्छा अनुसार शरीर थो त्यागे। संसारी माण्हू काल वस थो थी वञे, संत पंहिंजी इच्छा ऐं संत पंहिंजे इच्छा सां शरीर छॾींदा आहिनि जॾहिं चाहिनि। साईं जन पछाड़ी ठीकु कोन आहे न, हा सूक्ष्म थी विया सफ़ा हा। पलंग ते हुआ शांति प्रकाश हुते विया हुआ चितौड़, हुनखे ख़बर पई भई हा। साईं जन ठीकु कोन्हे त हुते विया साईं जन सां मिलण लाइ। क़ीमत रह सॼी ॻाल्हि कई सेड़े नमूने भई 12 महीना थिया आहिनि हिकु ख़बर पई। शांति प्रकाश चिठी लिखी ॾिनई, पनो लिखी भई तव्हांजो छा में अटकाव आहे, साईं खे लिखी ॾिनई। हा साईं चयईंसि त आत्मा अमर आहे, देह त हर कंहिंजी वेंदी न। इहो जो साईं लिखी ॾिनसि त हू चई त माना अलाए लोक आहिनि, अलाए। हिन जी सुर्त ॾाढी मथे आहे, भई पंहिंजी मर्ज़ीअ सां प्राण त्यागींदा। हा शांति प्रकाश पछाड़ी विया हुआ। हा सची ॻाल्हि आहे। संत पंहिंजे मर्ज़ीअ मर्ज़ीअ सां सां हिन जी मंज़िल ॾाढी मथे आहे। वन बि मथे न, ॾाढी मथे वन। उते चित्तौड़ में हिकिड़ो कोन भाई बूरो गुज़ारे वियो, कुटिया जे साम्हूं रहंदो हो। त भीलवाड़ा वारा बाबा शेवाराम न उहे गुरू हुआ, हा त उन्हनि खे पाठ रखाइण लाइ घुरायनि। त आया त हाणे ॿारे ते शहर वारनि खे चइबो आहे न साम्हूं जो कुटिया हुजे संत रहंदा हुजनि त संतनि जी बि रोटी त मोकिलाइनि नी, भले मञींदा हुआ या न मञींदा हुआ, पर चइनि संत आहिनि त साईं जन जी बि रसोई मोकिलाए विया भई ॿारे ते अचिजो। साईं जन विया त ॿारे जो भोग जेॾी महिल पियो त बाबा शेवाराम जन उहे बि माना पहुतल हुआ, जहिड़ी तहिड़ी हस्ती कोन हुआ। त अरदास कंदा आहिनि न त छेले अरदास में ईअं चयनि त भाई बूरे जे आत्मा खे शांति ॾिजो, जीअं चवंदा आहिनि सभु ईअं चयनि। त सभु थी वियो, माण्हू विया नी, त साईं जन चवनि सां त शेवाराम कूड़ छो ॻाल्हाई? चईंसि कूड़ कीअं ॻाल्हाईंदुसि मां? चईंसि चई कोन्हे त भाई बूरे जे आत्मा खे शांति ॾिजो, आत्मा मरंदी आहे छा? आत्मा अमर हूंदी आहे नी, हुनजी देह वई, आत्मा थोरी वई आहे। त बाबा शेवाराम चईंसि साईं तव्हांजी मंज़िल मथे आहे, असां अञा हिते वहिंवार में था, भले हूअं त इन्हनि जो बि उदासी चवंदो हा आहे, पर हे गृहस्थी आहिनि जेके, त इन्हनि जे घर अगरि ईअं अरदास न पाईंदासीं त हिननि जो विश्वास उथी वेंदो, असांखे ईअं चवणो पवंदो आहे। चईंसि हा तूं सम्झे थो, तूं सम्झे थो। तव्हांजी मंज़िल मथे मथे बि मंझि हा। दुख दा पोइ बाई शेवाराम क़ीमत राय खे चईंसि हिननि जी मंज़िल ॾाढी मथे अथव, हिननि सां कोई न पहुचंदो। प्रकाश ॾिनी। विकार इंसान खे अंधो बणाए छॾींदो आहे, हू सच ऐं कूड़ जी परख न करण सबबि धोखो खाइण खां पोइ पछताईंदो आहे। तंहिं करे विकारनि खां पाण खे बचाए। विकार अंधो थो करे छॾे, सच ऐं कूड़ खे परखे नथा सघूं, विकारनि जे करे नथा परखे सघूं त सच जी राह कहिड़ी आहे ऐं कूड़ जी राह कहिड़ी आहे, मां कहिड़े पासे वञां थो, कहिड़े पासे मूंखे वञणु खपे, उहा नथी ख़बर पए। विकारनि खां जेको पासो कर त सच कूड़ जी ख़बर पए। असांखे रस्तो त गुरूअ ॾेखारियो आहे न, त कहिड़े पासे वञूं। संस्कारी आत्मा ई महापुरुषनि जा वचन सम्झी सघंदी आहे। संस्कारी आत्मा जेका हूंदी उहा ई महापुरुषनि जा वचन सम्झी सघंदी। असां अञा संसारी आहियूं, असां नथा सम्झी सघूं।
जेके सहज वचन चवनि था नी असांखे उहा नथी अञा ख़बर। गुरु वचननि में जेतिरो वधीक विश्वास रखंदे ओतिरी वधीक शक्ति ऐं शांति प्राप्त थींदई। जेतिरो वधीक विश्वास रखंदासीं एतिरी वधीक शांति प्राप्त थींदी। पक हुजे गुरूअ में, गुरु वचननि में पको विश्वास चए थो न, जेतिरो वधीक रखंदे गुरु वचननि में। हा, जॾहिं विश्वास घटिजी वञई त सतगुरनि जो सुठो वर्ताव कयल यादि कर त उन्हनि मूं ते फलाणी फलाणी कृपा कई आहे, हाणे बि छा नथा करे सघनि। सची ॻाल्हि आहे नी, छा नथा करे सघनि, हू सभु कुझु था करे सघनि। केॾियूं भलायूं असां ते कयूं अथई, उहे यादि कयूं, घटिजी वञे। कॾहिं कॾहिं थींदो त घटिजंदो आहे, भाउ। घटि हा थींदो आहे। डायरियूं खुलंदियूं आहिनि न पोइ हा, अंदरि त आहिनि। घटिजंदो हा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। मन आहे न केॾी महिल कीअं हूंदो आहे, केॾी महिल कीअं हूंदो आहे। सभिनी कर्मनि धर्मनि जो फल प्रेम आहे। ॿियनि झंझटनि खां दूर रही हमेशह प्रेम में मस्त रहो। मस्तु रहो प्रेम में। सभिनी कर्मनि धर्मनि जो मूल आहे प्रेम। प्रेम में एॾी शक्ति आहे। विषय इंसान सम्झे थो त मां ऐश इशरत भोगे रहियो आहियां, मगर दरअसल ऐश इशरत ई खेसि भोगे रहिया आहिनि। सची ॻाल्हि आहे न, पूरो था करे छॾनि न ऐश इशरत। ऐश इशरत असांखे पूरो कंदा था पाण खे वञनि, पर था असां ईअं था सम्झूं त असां था उन्हनि खे भोॻियूं। हक़ीक़त में असां भोॻिजी था वञूं। हा, अॼु चित्तौड़ वारनि चवाए मोकिलियो आहे त उहो दादी जन वारी उहा ॻाल्हि जेका दादी अॻे खंडवा रहंदा न, त चित्तौड़ अॻे 8-8 ॾींहं अॻु वेंदा हुआ उतां जी। सॼी कुटिया जी सफ़ाई कंदा हुआ, मथे वञी टेरेस धोई ईंदा हुआ, सभु तॾहिं हलंदा चलंदा सभु कमकार कंदा हुआ। कंहिंखे न कंहिंखे वठी वेंदा हुआ। त हिकु साल कोई वञेसि न पियो। जेके वेंदियूं हूंदसि हिकु साल माना त चई हाणे कंहिंखे वठी वञा। त इहा माया कान्हे, हाणे जबलपुर रहंदी आहे, कैलाश जी हा, भेण, हा। उहा तॾहिं खंडवा रहंदी हुई। उनखे औलाद कान हुई, त चई उनखे थी वठी वञा, छड़ी पुड़ी आहे। त चईसि तूं हलंदी 8 ॾींहं चित्तौड़। चईसि मुंहिंजे घोट खां मोकल वठी ॾे त पोइ मां हलां। त दादी जन उनखे चयो, उन घोट खे, केशव नालो हुयुसि। चईसि केशव माया जी मोकल ॾे त चित्तौड़ वठी वञासि, 8 ॾींहं वञा थी, केरु हिन दफ़े हले कान थो। चईसि पोइ पहिरियों चओ चित्तौड़ वठी वेंदी हुअसि त मूंखे पुटु ॼमंदो, पुटु ॼमंदो त मां तोखे लोई पाईंदुसि। तॾहिं लोईअ जी क़ीमत हूंदी हुई ॾाढी, अॻे पैसो एॾो कोन हो। हा, चईसि हा पक ॼमंदई। चईसि भले वठी वञसि। दादी जन हिनखे वठी आया, सम्झाए आयसि। उते शेवा खां सवाइ कुझु न करिणो अथई, सॼो ॾींहुं शेवा कजां। पहिरियां त जीअं जॻह जी सॼी सफ़ाई थींदी आहे उहा, पोइ मेलो चालू थिए न त उहे 3 ॾींहं न ॾंधण कजां, न सनानु कजां, न कपिड़ा मटिजां। बुख में हर कोई कंदो आहे, हुन बि ॾाढी भाव सां शेवा कई। त ॿिए ॾींहुं विचें ॾींहं ते उते अंब ईंदा आहिनि चित्तौड़ में, अञा ताईं बि ईंदा आहिनि। तॾहिं खां वठी अहमदाबाद वारा खणी ईंदा, उन्हनि खे फ्रूट जो धंधो। त अंब खणी आया, तॾहिं एॾी ख़ल्क कोन ईंदी हुई। त साईं जन जे अॻियां अची उन्हनि रखियो अंबनि जो कोको। साईं जन हिकु हिकु करे सभिनी खे ॾियनि पिया, जेके पासे में वेठियूं सभिनी खे ॾिननि। हिकु अंबु बचियो,
सभिनी खे अची वियो, हिकिड़ो अंब बचियो। त साईं चवनि पिया हे कंहिंखे ॾियां अंब, कंहिंखे ॾियां, बसि ईअं पिया चवनि, कंहिंखे ॾियां अंब, कंहिंखे ॾियां। ऐं दादी चयोनि मुंहिंजो सॼो ध्यानु हुन माया ॾे, उहा रंधिणे में वेठी मानियूं पई पचाए, चई मुंहिंजो सॼो ध्यानु उन में, त जेकर इन खे ॾियनि पर मां न चवां, साईं पाण ई ॾियनि, मां कीअं चवांसि त इन खे ॾियो। चवनि न पिया, साईं थले ते उथी बीठा, थलो ठहियलु जेको हो न, उन ते उथी बीठा, हे अंब कंहिंखे ॾियां, कंहिंखे ॾियां, कंहिंखे ॾियां। दादी ख़ाली निहारनि साईं ॾे। त साईं रड़ था कनि, ओ माया आई अथई पुट वठण। दादी विया झटि रंधिणे में, चई सुठी थी छोरी, वारो कर, वारो कर, हल। अंब वरितई साईं खां, चईंसि हाणे हिते वेही प्रेम सां इहो सॼो अंब पूरो कर, पोइ वरी शेवा कर। अंब उते ई वेही खाधो। त जीअं विया भई मेलो पूरो थियो, के बि विया खंडवा, हिनखे उहो ई महीनो थी वियो। हिन जो घोट बि ॾाढो ख़ुशि पियो थिए। दादी जन पहिरियों हिनखे वठी आया नी, त साईंअ खे ॿुधाइनि पिया त साईं हीअ पुट वठणु आई अथव, हिनखे पुट ॼमंदो न त केशव मूंखे लोई पाईंदो। चईसि मां लोई पायां, साईं था चवनिसि मां लोई ॾियां तोखे। चईसि न मूंखे तुंहिंजी न खपे, हू पाराए। साईं खिलनि पिया, टहिक पिया ॾियनि। त खंडवा वई, हिनखे उहो ई महीनो थी वियो। त अॻे जल्दी दवाऊं कोन कंदियूं हुयूं। 3 महीना थियसि त इहो ॾेखारणु वई, त नर्स चयईंसि त अंदरि ॻोड़ो आहे, ॿार थोरी आहे। हिन जा त 2 बि विया, 6 बि विया। हाणे छा करे? दादीअ वटि आई। दादीअ चईसि चुप कर, साईं अचणा आहिनि। पोइ जीअं साईं चवंदा न ईअं पाण कंदासीं। ठीकु आहे, हिन जो घोट तेसि ताईं घटि वधि ॻाल्हाए दादी जन खे। साईं आया थोरा 8 ॾींहंनि खां पोइ, साईं पाण ई आया खंडवा। आया जो त दादीअ सॼी ॻाल्हि कयईंसि। साईं जवाब ई न ॾियनिसि कुझु, ओॾे मूं करे सुम्ही पवनि। थोरी देरि रखी ऐं रड़ था कनि, ओ सुंदरी। चईसि जी साईं। चईसि ओ जालू काएं महीने ॿार ॼणींदियूं? चईसि साईं 10 महीने। चईसि 18 महीने ॿार ॼणींदी। ज्योति प्रकाश अंदरि लिकियो वेठो आहे, मंडमुनि खे ख़बर कोन थी पए। इहो वॾे वाके चयो आहिनि। वाकई 18 महीने उहो पुटु ॼावसि। अॼु हींअर त उहो परिणियो आहे, 2 ॿार बि ॼणिया अथई। ज्योति प्रकाश नालो साईं अॻु में ई रखी वियो। ज्योति प्रकाश अंदरि लिखियो वेठो आहे, मंडमुनि खे ख़बर कोन थी पए। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। जेको सतगुर दी मूंसां ॻाल्हि करे, जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे, जुमिया पेर तनी जा मानेण दरे, जुमिया पेर तनी जा मानेण दरे, जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे, जेको सतगुर जी ॻाल्हि करे, जुमिया पेर तनी जा मानेण दरे, जुमिया पेर तनी जा मानेण दरे, जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे, जेको साईं जी मूंसां ॻाल्हि करे। मुंहिंजे सतगुर जो आहे मुल्क मिठो, ॼमण जो लाल लदो। मुंहिंजे सतगुर जो आहे मुल्क मिठो, मूं तॾहिं ॼमण जो लाल लदो। जिन मारुनि सां वेही ॿोल ॿधो, जिन मारुनि
जो थिया नंग शर्म खामा कीअं परे थिया नंग शर्म खामा कीअं परे जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे जेको कामिल जी मूंसां ॻाल्हि करे चुमिया पेर तनी जा मानेण दरे चुमिया पेर तनी जा मानेण दरे जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे जेको मालिक जी मां सतगुर जी सतगुर मुंहिंजो नाले ते इहो तव्हां चओ था वधाई बोल बदा आया मुल्तगी मां ख़रीद बंदी मूं त रोज सतगुर सावा बोल बदा आया मुल्तगी मां ख़रीद बंदी सतगुर मुंहिंजो मां सतगुर जी सतगुर मुंहिंजो मां सतगुर जी नाले मूरन बेजी आया मां नाले मूरन बेजी आया मां जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे जेको कामिल जी मूंसां ॻाल्हि करे चुमिया पेर तनी जा मानेण दरे चुमिया पेर तनी जा मानेण दरे जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे जेको कामिल जी सतगुर जो पैगाम आणींदो सो त जीअ मुंहिंजे में जायूं आणींदो जेको सतगुर जो पैगाम आणींदो सो त जीअ मुंहिंजे में जायूं आणींदो साह सदा तिन ताणे पियो सारे साह सदा तिन ताणे पियो मत आए पंदड़ो परे कयो क़िस्मत आहे पंदड़ो परे जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे जेको कामिल जी मूंसां ॻाल्हि करे चुमिया पेर तनी जा मानेण दरे चुमिया पेर तनी जा मानेण दरे जेको सतगुर जी मूंसां ॻाल्हि करे जेको कामिल जी हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलदार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलदार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी वियो जनम वताऊं माता पिता जी गोद भरियाऊं सिंध में तेरीअ में जनम वताऊं माता पिता जी गोद भरियाऊं चौदार सब जी दिल थी बहार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलदार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी वियो संगत जो ॼाऊं पर उपकार बि ॾाढा कया
जोरियाऊं पर उपकार बि ॾाढा कयां उतार हुआ निमाणनि जा अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जनमदार हुआ दानी दिलदार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो दानी करामत जा हुआ वाली को न को मोटियो जो आयो सवाली दानी करामत जा हुआ वाली को न को मोटियो जो आयो सवाली कुमार हुआ भक्तीअ जा भंडार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो कयां कहिड़ी वॾाई आसीस संतन जी थींदी सदाई शेवादारनि जी कयां कहिड़ी वॾाई आसीस संतन जी थींदी सदाई बाग बहार हो सां प्यार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो भजन बणायो प्रेम मंझाए पलव पारायो दासीअ इहो भजन बणायो प्रेम मंझाए पलव पारायो जल्दी बेरो पार सभई मिली कयो जयकार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी घन अवतार हुआ दानी दिलदार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो।